नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मौरो मां ख़बर ॾींदा हलूं त पीपी शहीद भुट्टो अॻवाण जो एहतजाज मुज़ाहरो शहर जे मुख़्तलिफ रोडन ते रेलियुनि जी सूरत में मौरो जो वॾो मुंशी कुर्बान कलोड़ो ऐं नंढे मुंशी ज़मीर सहतो जे ख़िलाफ़ एहतजाज सहाफ़ी माजिद अली सहतो ऐं ॿियनि ते फरमाइशी FIR ख़िलाफ़ प्रेस ते पहुची चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो ऐं जेका आवाम आहे मोरे जी इन्हनि दुकानदारनि जे तरफ़ खां हिते पुलिस नाक जेको आहे मोरो DSP मोरो SHO ऐं थाणे जो वॾो मुंशी आहे कुर्बान कलोड़ो नाक इन्हनि माण्हुनि शहरनि ते बि केस दाख़िल कया आहिनि, हितां सहाफ़ियुनि ते बि दाख़िल कया आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे माण्हुनि ते बि केस दाख़िल कया आहिनि। इन्हनि केस दाख़िल करण जी जेका वजह आहे उहा इहा आहे त शहीद भुट्टो ऐं जेके सहाफ़ी ॿाहिरि आहिनि हिते जेके आवाम सां मसइला थियनि था, मुनशात तलबी जेके माण्हुनि सां मसइला थियनि था, जेके माण्हुनि सां नाजाइज़ जंतू चोरी जंतू धाड़ा हणनि था, पुरूचनि था, उन्हनि खे वाइको कनि था, उन्हनि खे मंदर आम ते खणी था अचनि, या उन्हनि पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे माण्हुनि खे सहाफ़ियुनि खे ऐं जेको आहे जो हितां मोरे जी आवाम खे या उनजी सलाह ॾिनी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।